डिप्टी कमिश्नर मटियारी ज़िले में मुर्गी जे अघनि में वाध जो नोटिस वठंदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह ज़िले जे रेवेन्यू अमलदारनि खे मुर्गी जे गोश्त जे अघ में मुसलसल वाध जो जाइज़ो वठण ऐं अघ में वाधारे जा सबब मालूम करण सां गॾोगॾु वधंदड़ अघ ते ज़ाब्तो आणण लाइ दुकानदारनि ऐं फार्म मालिकनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई करण जी हिदायत कई आहे। डीसी मटियारी अमलदारनि खे मुर्गी जे गोश्त जे अघ बाबति रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। डीसी सेक्रेटरीट मटियारी पारां जारी हिदायतुनि मूजिबि सिंध हुकूमत जे आला अख़्तियारनि पोल्ट्री मसनूआत ख़ासि तौर कुकर जे गोश्त जे अघ में रमज़ान शरीफ़ खां थींदड़ मुसलसल इज़ाफ़े जो नोटिस वठंदे अघ ते कंट्रोल करण लाइ ज़िला इंतिज़ामिया खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि। इन करे हथरादू तौर क़ीमत वधाईंदड़ मुर्गी जे वापारियुनि, दुकानदारनि, फार्म मालिकनि ख़िलाफ़ क़दम खंया वेंदा। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह मटियारी हाला ऐं न्यू सईदाबाद जे असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि खे बाज़ारुनि जा दौरा करे मुर्गी जे अघनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठण ऐं अघनि ते ज़ाब्तो आणण लाइ ज़रूरी उपाउ वठण जी हिदायत जारी कई आहे।